आए। किबला साईं इज्जत इमाम उस्ताद हुजूर बख्श हुसैनी। वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया मुहम्मदिनिल मुस्तफ़ा वला आलिल मुज्तबा वला आलिहि वसहाबिहि वबारिक वसल्लम अलैहि। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रिजालुल्ला तुल्हिहिम तिजारतुन वला बैउन अन ज़िक्रिल्लाहि व इक़ामिस सलाति व ईताइज़ ज़कात। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बलगल उला बिकमालिही कशफद दुजा बिजमालिही हसनत जमीउ खिसाली सल्लु अलैहि वालिही। अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या रसूलल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या नूरल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। अर्श आज़म मसनद रफ़अत रसूलुल्लाह की हशर में देख लेंगे अज़मत रसूलुल्लाह की। ए गुनहगारों न घबराओ जन्नत में जाएंगे क्योंकि हम रसूलुल्लाह के जन्नत रसूलुल्लाह की। यक ज़माना सोबते बाउलिया बेहतर सद साला ताते अज़बेरिया। निहायती वाजिबुल एहतराम मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो इन मदरसे जा तालिबुल इल्मो ख़ुसूसन असांजो प्यारो दोस्त सूफ़ी साईं तारिक हुसैन हुसैनी दामत बरकातुहुमुल आलिया। अल्लाह ताला असां सभिनी खे इन नंढड़ी महफ़िल में अचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे। हीअ असांजी नंढड़ी महफ़िल अल्लाह ताला पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फ़रमाए। प्यारा दोस्तों टाइम मुख़्तसिर आहे, इंशाअल्लाह ताला 15 मिंटनि में फ़ारिग़ थींदासीं। मुंहिंजो चवणु इहो आहे त हीउ महीनो सफ़र जो महीनो आहे, इस्लामी साल जो ॿियो महीनो आहे। अक्सर माण्हू हिन महीने खे मनहूस चई ऐं घर घर में मुज़म्मिल पढ़ाइनि था त हीउ महीनो मुसीबतुनि जो आहे, तकलीफ़ुनि जो आहे, बीमारियुनि जो आहे। लेकिन इन्हनि जी सोच बिल्कुलु ग़लति आहे, दीन जे ख़िलाफ़ु आहे। क़ुरान पढ़णु बेनफ़्सी मुज़म्मिल पढ़णु सुठी ॻाल्हि आहे, पर हिन महीने खे मनहूस चवणु इहो बिल्कुलु दीन जे ख़िलाफ़ु आहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में बि हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां इहो सुवाल कयो, या रसूल अल्लाह बदअक़ीदा माण्हू बेदीन माण्हू हिन महीने खे मनहूस सम्झनि था,
पाण फरमायूं ला सफ़रा वला जेको आहे अदवा, हिन महीने में का बि बीमारी कोन्हे का, हिन महीने में ख़ुदि बि नफ़्सी सभु अल्लाह जा महीना आहिनि, सभु भलारा आहिनि, अल्लाह जा ॾींहं बि भलारा, अल्लाह जूं रातियूं बि भलारियूं। मनहूस उहो माण्हू आहे जेको अल्लाह जे ज़िक्र खां परे आहे, निमाज़ खां परे आहे।